क्लास बेटा इसने क्लास पढ़ने का टॉपिक कर रहे हैं जो एक्सरसाइज नंबर है 4.10 ठीक है उनमें में सवाल में ला सिंपलीफाई तो यानी हल करना है असा मिक्स है जैसे जोड़ भी आए कट भी आए ضرب भी आए वरी ضرب भी आए ठीक है मुख्तलिफ सवाल हैं मिक्स सवालन के हल करना है समझने की कोशिश करना है केड़े तरीके से सवाल हल किया भी ना ठीक है बेटा एडी करे ध्यान कयो हां सॉल्यूशन करना है सॉल्यूशन करना है असा के बोर्ड मार्क्स खबर है बोर्ड मार्क्स में छा करना होता है केड़ी पॉलिसी करनी है पहिरियों ब्रैकेट को ओ सा ऑफ यानी ऑर्डर ठीक है ओ बी ओ डी को डिवाइड ठीक है मल्टीप्लाई ए एडिशन ओ सब्ट्रैक्शन हां हिन के ॾिसी करे सवाल के हल करणो आहे यस सर हां ॾिसो न में पहिरियों छा आहे ये जोड़ा ये कट्टा ये जोड़ा पहिरियों छा कंदासीं असां जोड़ कंदासीं ठीक है हिन पाण हिन ॿिन्ही खे छा कंदासीं जोड़ कंदासीं ठीक है एक हे ऐं हिन ॿिन्ही खे छा कंदासीं जोड़ कंदासीं हिन ॿिन्ही खे जोड़ कंदासीं सॉल्यूशन कयो हाणे हे ॾिसो हाणे जेकॾहिं ॾहाईअ खां पोइ हिकु अंग आहे हिते ॿ अंग आहिनि माना त हिन जे पोयों अंग आहे 0 अचे थी ॻाल्हि सम्झ में हाणे हे 0 आहे ऐं हे 2 आहे 2 0 जोड़ कंदासीं छा जवाब ईंदो 2 6 ऐं 2 8 ऐं डेसिमल साॻियो डेसिमल 5 7 5 7 12 तव्हांजा हे थी वियो 12 ठीक है बेटा सही हे त हिन ॿिन्ही खे छा चयो जोड़ जोड़ हीअं बि करे सघो था हेठ मथां लिखी करे सघो था तव्हां मां ॿई तरीक़ा सम्झाया हाणे इहे निशानी खाली ठीक है हाणे ब्रैकेट जे अंदर आहे छा कंदासीं जोड़ कंदासीं 4 आहे 8 8 4 अंदर 12 जा ॿ हिते लिखंदासीं ठीक आहे 6 7 दियो 7 2 दियो बेटा ठीक है हाने डेसिमल सागो डेसिमल लींदासीं ऐं 4 ऐं 2 6 ठीक आहे बेटा हाणे छा कंदासीं एक स्टेप सां थी वियो हाणे ॿिए स्टेप छा आहे हिन खे हिन मां कट करणो आहे ठीक आहे हाणे हेॾे आहे 12.82 हिते आहे 6.92 हाणे हे ॾिसो पोयों हे अंग हिन में ॿ विया 0 हाणे हिते ने 8 हिते ने 9 8 9 9 दा तो हिकु हिन को घणा दिया 18 8 9 या 9 बेटा ठीक है हाणे हिकु हिन खे ॾिनो आहे हाणे हिन घणो बचो पाण वटि हाणे हिन घणो बचो हिकु बचो हिकु में 6 वेंदो हिकु न वाटो हिन घणा दिया 11 में 6 या 5 11 में 6 या 5 बचो माने डेसिमल सागो ॾींदा हिते ठीक है डेसिमल सागो बचो असांजा 5 5.9 5.9 की तान जवाब है 5.90 का जवाब है बेटा आंसर बेटा कोई 0 होगा समझा भी ना ये कांस्टेंट होगा डेसिमल का पूछे के 0 होगा ना वो समझा भी ना कोई का जवाब होगा ठीक है हाने जो बे सवाल के दाल सम तो केड़ो तरीके से करना है सॉल्यूशन करना बेटा था कोई तरीको है सारी चीज समझनी है पहले ब्रैकेट के साथ तो नाम छो था बाउंड मार्क दूंगा ब्रैकेट क्यों ऐसा बिना में ब्रैकेट कही थे ए का गली क्यों तो इधर करे तमाम जल्दी जल्दी ये तो मैं टाइम गया थी ठीक है ता गडी कर सको पॉलिसी ये हुंदी आ पर जेके ता वडो हिसाब होजे त एक टाइम ता गडी करे सको ता ये जवाब गलत ना थी ठीक है हाने ता ब्रैकेट चलाईंदा दे इन में टाइम मल्टीप्लाई होला इन के ना ضرب जो हाने ता रेफर का ضرب जो या इते ضرب जो तभी ता मिल जाए रेफर में ज्यादा आसानी थी है रेफर में जो जे 0.14 6 के साथ कैलकुलेटर ضرب दी जादे और छान जो कोड़ो पढ़ना पहिरियों छा जो कोड़ो छान जो तो ये 4 से बमते एक चका 6 और छान जो 0 से पढ़ना है 0 साथ छान से बिंदु के चका 12 ठीक है एक से नहीं दे और 5 जो कोड़ो पढ़ना है 5 अंक 20 उड़ी से बमते 1 5 5 5 7 और 5 जो कोड़ो 0 से पढ़ना है 0 जो कोड़ो बिंदे 10 ठीक है जो है आने तक ना लगे जोड़ 4 सागा 8 सागा 7 सागा 2 सागा 1 सागो ठीक है बेटा हाने छा कंदा दे हाने हे जे कोयो भी समझो ता डेसिमल होंदो आ त डेसिमल जे कोयो में छा होंदो 0 होंदो आ ठीक है डेसिमल को चाबा 0 होंदो हाने तो घणो को डेसिमल दीदो घणो कोई तो बेटा बुधाई डेसिमल घणो कोई दो हां बाबा इनमें का कोई दो हिकु 2 8 जे हुन जो हिकु
हिकु ॿ टिनि को डेसिमल ईंदो वो डेसिमल आई ॻाल्हि सम्झ में को डेसिमल ईंदो बेटा टिनि को डेसिमल ईंदो हाणे छा कयो असां हाणे हिन स्टेप में छा थियो असां वटि 112.784 छो त असां वटि हिकु ॿ हे जो 0 आहे कांस्टेंट सम्झो ई वेंदो आहे ठीकु आहे हिकु ॿ डेसिमल ॾिनो थी ठीकु आहे बेटा हाणे ॾींदा ये प्लस निशानी हाणे वैल्यू लिखंदा साॻो 10.9335 हाणे हे अमाउंट हिन में जोड़ कंदासीं ठीकु आहे एक में जोड़ कंदासीं असां जो हे कढी आयो हाणे हिन में हे जोड़ कयूं साॻो ई लिखाऊं इधर लिखाऊं 10.9335 हाणे हिन जे मथां कुझु बनाइण लाइ 0 सम्झो वेंदो ठीकु आहे हाणे 0 में 5 जो दे 5 4 एंट्री 7 8 एंट्री 11 हिकु ते हिकु मथे 9 8 17 ते हिकु मथे 2 हिकु 3 हिकु जो हिकु चालू हाणे जो पॉइंट गणबो आहे 1 2 3 10 को पॉइंट आहे 1 2 3 10 को पॉइंट अच्छा दी ॻाल्हि सम्झ में साॻी 0 पॉइंट जीरो हाणे छा जवाब आयो असांजो 123.715 ठीकु आहे बेटा हे जो पोयों जवाब यही आहे जो किताब में जवाब ॾिनल आहिनि उहे ॾिसो वेरीफाई कयो बेटा उहे ई कुछ असांजा बुक्स में जेके जवाब ग़लति हूंदा आहिनि या वैल्यूज़ सही न ईंदा आहिनि छाजे करे इंग्लिश बुक ऐं सिंधी बुक में जेको वैल्यूज़ चेंज हूंदा आहिनि जंहिंजे करे उहो इंग्लिश वारे बुक जे हिसाब सां जवाब कंदा आहिनि असां सिंधी वारे बुक सां कंदा आहियूं वरी कुझु ईअं हूंदो आहे सिंधी वारे बुक सां जेको जवाब कंदा आहिनि असां इंग्लिश बुक सां कंदा आहियूं तंहिंजे करे उहे एरर्स हूंदा आहिनि उहे एरर्स सभु ग़लति न हूंदा आहिनि ठीकु आहे वैल्यू हूंदा आहिनि हाणे अचो सवाल नंबर 6 खे ॾिसूं था सवाल नंबर 6 खे सॉल्यूशन कंदासीं बेटा तव्हांखे रूल ख़बर हूंदा आहिनि उहे असांखे तव्हां करे सघो था हाणे छा करिणो आहे पहिरियों ब्रैकेट छॾाइणी आहे ये ब्रैकेट छॾाइणी आहे 5.6 साॻियो लिखूं ज़रूर ॾींदासीं हाणे 25.5 माइनस कंदासीं 12.5 हिते माइनस कयूं माइनस कंदासीं 5 में 2 विया बेटा 5 में 2 विया 3 बचा हिते लिखो था 3 ठीकु आहे हाणे 5 में 2 विया 5 में 2 विया बेटा 3 बचा ठीकु आहे हाणे 3 में 1 वियो 1 बचो 3 में 1 वियो 1 बचो हाणे पाण पोईंदो ओ हितां ईंदो तव्हांजो पॉइंट नाम हिकु में पॉइंट ठीकु आहे बेटा हाणे प्लस साॻी ॾियूं हीअ हाणे हिन ॿिन्ही खे छा करिणो आहे बेटा जोड़ करिणो आहे हिन में छा करिणो आहे जोड़ हाणे 3 हे 3 ऐं 6 3 6 9 ठीकु आहे हाणे हे 2 ऐं 2 4 हिकु आहे हिकु पोइ तव्हां छा कंदव डेसिमल ठीकु आहे बेटा हाणे छा करिणो आहे ब्रैकेट छॾाइजी वई हाणे हिन खे छा कंदासीं बेटा हाणे करे ॾिसो हिते नंबर में ना करे सघो था छाते नंढे अक्षर खे मथां लिखंदा आहियो नंढे अक्षर खे लिखण लिखंदा आहियो वॾे खे मथां लिखंदा आहियो ईअं आसानी सां करे सघो 1 3.3 खे 5.6 सां छा कंदासीं छह जो 3 दफ़ा अरिड़हं जा 8 ते हिकु मथे 3 का 18 हिकु 19 मथे 1 छका 6 हिकु 7 हाणे 5 जो 3 ते 53 15 हिते हिकु मथे 53 15 हिकु 16 मथे 50 5 हिकु 6 ठीक है हाणे साॻियो लाईंदासीं 8 9 5 14 4 हिकु मथे हेठि 7 14 4 हिकु मथे 7 ठीक है हाणे पॉइंट घणो को हिकु ॿिनि को पॉइंट आहे हिकु ॿिनि को पॉइंट जीअं हाणे छा आयो हिन ॿिन्ही जो जेको जवाब आयो हिनखे ज़रब जो छा जवाब मिलियो 74.48 हाणे छा कंदासीं हिन में जोड़ कंदासीं छा उहे 4.9 जोड़ कंदासीं इतने भी जोड़ कैसे होगा इतने भी जोड़ कैसे होगा जोड़ करने के लिए मना है कि इसमें हम जैसे में होगा है ना कहने के साथ भी कैसे होगा ठीक है हां साथ दो 8 0 8 0 अन्य का जो है इसे हम कितने होगा 4.9 ठीक है ये तानी जोड़ दे करो 8 सागा 9 4 एक मत ठीक है जैसे मतलब सागो 4 4 8 9 सागा ये का कैसे होगा अन्य के तरीके से कैसे होगा 8 सागा ठीक है बेटा ए 4 9 9 4 13 3 दे लिखो मत ठीक है 4 4 8 1 9
9 ठीक है 7 जा 7 कागज किया इन को पॉइंट जी दान जो हिते ठीक है हे हिसाब दान सागो जी दान जो आंसर जी ठीक है बेटा उम्मीद है कि आप तो लेक्चर समझ में आया वाले समझ में आया वाला लाइक कयो शेयर कयो कमेंट में असांजी रहनमाई कयो ता के सा लेक्चर कीअं समझ में अची रहा ऐं ता कहिड़े शहर में ॾिसी रहिया हो ऐं असांजी प्लेलिस्ट के जेके असां यूट्यूब ते प्लेलिस्ट सीरीज़ लेक्चर अवेलेबल आहिनि जंहिंमें फोल्डर ठहियल आहिनि हर क्लास जा सब्जेक्ट जा अलॻि अलॻि ठहियल आहिनि तव्हांजे लाइ हेल्पफुल रहंदा उनखे ज़रूरु फॉलो कंदा सब्सक्राइब कंदा थैंक्स फॉर वॉचिंग रिमेंबर